अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रो कयूं था खबरन दा खबर शामिल कयूं पिया संजोरो में रिपोर्ट वसीम अकरम चांग जी। एक इंसान की जान बचाइण पूरी इंसान की जिंदगी बचाइण बराबर है। सांगड़ पुलिस एहलकारन पारां थैलेसीमिया के मरीजन लाइ रत जा सवे थेला अतियो। सांगड़ पुलिस अवाम की जान व माल की हिफाजत करण सां गॾु फलाही कमन में भी अॻिभेर आई है। तफ़सील मूजब SSP सांगड़ गुलाम नबी केरियो पारां थैलेसीमिया मरीजन वेलफेयर सोसाइटी नवाबशाह के सहकार सां SSP ऑफिस सांगड़ में रत की फराहमी के सिलसिले में कैंप मुनक़द कई वई। कैंप में ज़िले के समय पुलिस ऑफिसरन ऐं एहलकारन भरपूर नमूने शिरकत कई ऐं थैलेसीमिया जहिड़े मौतमार मर्ज़ में मुब्तला ॿारनि लाइ रत जो अतियो ॾिनो। उन मौके ते SSP सांगड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु सवे पुलिस एहलकारन रत जो अतियो करे असां सभिनी खे फ़ख्र जोॻो बणाए छॾियो आहे। हिन चयो त सांगड़ पुलिस जा एहलकार अवाम जी जान व माल जे तहफ़्फ़ुज़ सां गॾु हर क़िस्म जी फलाही कमनि में पिणु शामिल आहिनि।